ज़माने सां हलण इंतहाई बेहतरीन ॻाल्हि आहे, मगर तू कोशिश त करे ॾिस, तू अहिड़ो कुछ कमाल करे ॾेखार जो ज़मानो तोसां हलण में फ़ख्र महसूस करे। जॾहिं इंसान कामयाब थींदो आहे न, हर इंसान जी इहा हिकिड़ी नंढड़ी ख्वाहिश हूंदी आहे। तव्हां ॾिसंदा आहियो तव्हांजे इर्द गिर्द कीअं माण्हू वॾनि अमीरनि जे बंगलनि ते वञी सेल्फियूं वठंदा आहिनि, कीअं सेलिब्रिटीज़ अगरि उन्हनि जे साम्हूं अची वेंदियूं आहिनि त उन्हनि सां सेल्फी वठण में उनखे फ़ख्र महसूस थींदो आहे। हमेशा इंसान जी फितरत रही आहे त पाण खां सुठे इंसान जे लाइ उहो सोचींदो रहंदो आहे, उन सां गॾु ॻाल्हाइण जी कोशिश कंदो आहे, उन सां सेल्फी कढाइण जी कोशिश कंदो आहे। तव्हां बि अहिड़ी कोशिश कयो, तव्हां बि कामयाब करण जी पाण खे हिकु नई उमंग पैदा त करे ॾिसो ऐं उन खां पोइ स्ट्रगल करे त ॾिसो। इंसान कामयाब न थिए ईअं त थी कोन थो सघे। जॾहिं इंसान जी नज़र सितारनि ते हुजे त रस्ते जी कंहिं तंग घिटियुनि तंग रस्तनि खां कॾहिं बि इंसान न घबराए, छो जो रस्तो त उन जी मंज़िल न आहे, उन जी मंज़िल त आसमान जा सितारा आहिनि। त पोइ छाजे करे इंसान थोरनि शयुनि खां परेशान थी वेंदो आहे? कॾहिं बि परेशान न थियो। जॾहिं अगरि तव्हांखे कामयाब थियण जी ज़रूरत आहे, जॾहिं तव्हांखे कामयाब थियण जे लाइ हिकु नई स्ट्रगल करणी ई आहे, त पोइ रस्तनि जी कहिड़ी परवाह, रस्ता त तव्हांखे ईंदा रहंदा। दोस्तो, मां आहियां अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं मोटिवेशनल वीडियोस ॾिसण जे लाइ तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाल्लाह हीउ चैनल तव्हांजी ज़िंदगी हिकिड़े ॾींहुं ज़रूरु तब्दील कंदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।